एक बार हिकिड़ी घटना थी। गुरु नानक देव साहिब जन यात्रा पिया कन भाई बाले सां मर्दाने सां गॾु त हिकिड़े जंगल में आराम पिया कन पेड़ जे हेठों। अचानक उते डाकू पहुता। शायद तव्हां ॿुधी बि हूंदी कथा। डाकू अची पहुता, उन्हनि पकड़े वरितो गुरु नानक देव महाराज जन खे ऐं चवण लॻा जेको बि तव्हां वटि आहे सभु ॾियो भाई, सभु ॾियो। जेकी धन दौलत रखी अथव सभु कुझु ॾियो। चयो असां वटि त कुझु कोन्हे, धन दौलत असांजा त जेब ख़ाली पिया अथई, झांझ मंजीरा हे सभु अथई, भाई खपई त खणी वञ। हिन जो मुंहिंजो कहिड़ो कमु, मां छा कंदुमि? डाकू चवण लॻो तव्हांखे ॾियणो पवंदो, असां लुटेरा आहियूं, जे अगरि तव्हां न ॾींदव त असां लूट मार करे माण्हुनि खे मारे बि छॾींदा आहियूं। चओ राम। सतगुरनि चयो भाई असां वटि त कुझु कोन्हे, जेको अथई इहो ई अथई, कूड़ो धन असां वटि कोन्हे। तोखे जेको करणो आहे, तोखे जेको ठीकु लॻे तूं कर। तॾहिं डाकुनि खे ॾाढो गुस्सो आयो, जी असां तव्हांखे मारे छॾींदासीं। गुरु नानक देव महाराज जन चवण लॻा ठीकु आहे भाई, तव्हांखे जीअं ठीकु लॻे, पर असांजो घटि में घटि अंतिम संस्कार ज़रूर कजो। चओ हरे राम। अंतिम संस्कार जरूर कजो। हिंदू धर्म जे हिसाब सां जीअं अंतिम संस्कार थींदो आहे तीअं जरूर कजो। पोइ भले असांखे मारियो, असांजी आख़िरी इच्छा आहे पूरी कंदव? जी हा, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, जरूर। पर हिते आग काथे मिलंदी? जंगल में आग कीअं लॻाईंदासीं अग्नि? त गुरु नानक देव महाराज ने इशारो कयो, चयो ॾिसो थोरो परे चिता जली रही अथव, उते हिकिड़ी चिता जली रही अथव, उतां आग तव्हांखे मिली वेंदी, खणी अचिजो। पोइ असांजो अंतिम संस्कार कजो। वञो पहिरियों आग खणी अचो। चओ हरे राम। हिकिड़ो डाकू डुक पाए वियो। जीअं उते पहुतो जाते चिता जली रही हुई, त उते कुछ माण्हू बीठा झगड़ो पिया कनि। कुछ माण्हू बीठा झगड़ो पिया कनि। उहे केर हुया? कुछ हुया यम जा दूत ऐं कुछ स्वर्ग जा पार्षद हुया। भई पाण में झगड़ो पिया कनि। त उन डाकू ॻाल्हि ॿुधी कि छाजे लाइ झगड़ो था कनि। यमदूत चवनि था भाई हे नरक जो माण्हू आहे, हिनखे नरक वठी वञिणो आहे, जेको जली रहियो आहे चिता, हिन जी आत्मा सिधो नरक वेंदी। स्वर्ग वारा चवनि था न न, नरक कीअं वेंदी भाई, स्वर्ग वेंदी। तव्हांखे ख़बर कोन्हे जीवन भर पाप कया आहिनि, जुआ बि खेॾी अथई, शराब बि पियो अथई, व्यभिचार बि कया अथई, सभु कुझु कयो अथई, कोई शुभ कर्म थियल ई न आहे हिन जो, स्वर्ग कीअं वेंदो? नरकनि में वेंदो। स्वर्ग वारा चवण लॻा न, तव्हां कोई भुल थी आहे भाई, नरक कीअं वेंदो? हिनखे त स्वर्ग वञणो आहे। साईं तव्हां हिसाब किताब त ॾिसो। चई हिसाब किताब सभु छॾियो, भले कहिड़ा बि पाप कया हुजई, पर हाणे कुझु पल पहिरियों ई सतगुरु नानक देव महाराज जन जहिड़ा संत दरवेश उन्हनि केवल इशारो कयो हिन जे तरफ़, वञो ॾिसो चिता जली रही आहे। उन्हनि केवल उंगली ॾेखारी आहे चिता खे। भाई हिन जा सभु पाप तव्हांखे माफ़ करणा पवंदा, छो जो संतन इशारो करे छॾियो आहे। चओ हरे राम। अना संतन पंहिंजे मुख सां इहो बि न चयो आहे कि उनजी आत्मा पवित्र कयो, उनजा लेखा माफ़ कयो। उन्हनि केवल इन जे तरफ़ इशारो कयो आहे त हाणे नरक न, हे त भैया स्वर्ग जे लाइक़ बणिजी वियो आहे। संतन जो इशारो इन जे तरफ़ थियो आहे। इहा ॻाल्हि उन डाकू ॿुधी कि भाई उन संत केवल इशारो कयो त हे नरकवासी छा बणिजी वियो? स्वर्गवासी। ये तो कोई जादूगर संत था लगन भाई, असां कंहिंखे पकड़ियो आहे, तुरंत डुक पाए आयो, सॼो पंहिंजे सरदार खे ॻाल्हि ॿुधाई, जेके डाकुनि जो सरदार हुयो उनखे ॿुधाई, तो सभु माफ़ी घुरण लॻा। चओ जय श्री कृष्ण। सोचो संत जेके भक्ति करे रहिया आहिनि, भक्ति कराए रहिया आहिनि, पूर्ण दरवेश गुरु नानक देव महाराज जन, उन्हनि केवल हिकिड़ो इशारो कयो त उनजो जीवन बदिलजी वियो, उनजा कर्म माफ़ थी विया, लेखा जोखा सब नष्ट थी विया, सिधो वो वैकुंठ स्वर्ग पहुंची वियो। चओ हरे राम। न जान न पहचान, न कदी मुलाकात, न कुछ, केवल भक्ति करण वारा संत उन्होंने इशारो कयो। एड़ी हालत थी वई त अगर कोई जीवन भर संतन जी शरण वठे, प्रभु परमात्मा जी शरण वठे, उन्हनि जी भक्ति करे, तो पोइ उनजो बेड़ो कीअं न पार थींदो भाई। चओ हरे राम। हरे कृष्ण। जय श्री कृष्ण।